जय झूलेलाल। मां मोहित सतपाल तव्हां सभिनीनि जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेज़ी तारीख़ 3 ऑगस्ट 2023 विस्पति जो ॾींहुं, हिंदू महीनो श्रावण मास अधिक मास में कृष्ण पक्ष जी बीज तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पद उन्नति यानी कैरियर ग्रोथ, व्यापार में वाधारो थियण जी संभावना आहे। काई न काई खुशखबरी भी हुननि खे मिली थी सघे, इहा संभावना आहे। धन प्राप्ति थी सघे। स्वास्थ्य हुननि जो साधारण रहंदो ऐं ॾींहुं सुठो गुज़रंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु कोई पीली शइ दान करण तमामु लाभदायक थींदो। धन प्राप्ति थींदी। स्वास्थ्य भी हुननि जो हुननि सां ठीकु रहंदो ऐं मन भी हुननि जो ख़ुशि रहंदो, तॾहिं सुठो ई गुज़रंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु कोई आकस्मिक घटना जो सामनो थी थो सघे। ख़ासि करे हुननि खे अॼु पंहिंजो वाहन जाम ध्यान सां हलाइण खपे। अॼु गांइ खे चारो खाराइण तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। कार्यस्थल ते धन प्राप्ति जा योग बीठा आहिनि। स्वास्थ्य तव्हांजो ठीकु ई रहंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो। बीमारियुनि जो नाश थींदो। अगरि जाम टाइम खां बीमारी भी हली रही हुजे त अॼु हुनजो भी नाश थी वेंदो ऐं ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। कार्यस्थल ते भी तव्हांखे पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि, त ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु कोई वॾो कार्य सिद्ध थियण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। समाज में भी मान सम्मान में वृद्धि थियण जी संभावना आहे, त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं तमामु एवरेज रहंदो, न एतिरो सुठो न एतिरो ख़राब। पर अगरि उहे चाहिनि था कि हुननि जो ॾींहुं अञा बहितर हुजे त भगवान शिव जी उपासना करण हुननि खे धन प्राप्ति भी कराईंदो ऐं हुन सां हुननि जो स्वास्थ्य भी सुठो रहंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। माहौल तमामु सुठो मिलंदो। कोई न कोई खुशखबरी मिलण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठा आहिनि, पर अॼु हुननि खे थोड़ो स्वास्थ्य ते ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त थोड़ी ही लापरवाही सां कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। बाक़ी ॾींहुं तव्हांजो सुठो ई गुज़रंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु भाग्य पूरो साथ ॾींदो। कार्यस्थल ते हुननि खे धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। हुननि खे स्वास्थ्य में सुधारो थींदो। बीमारियुनि जो नाश थींदो, त ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु पंहिंजे संतान पक्ष मां या पंहिंजे दोस्तनि मां काई न काई खुशखबरी मिलण जी संभावना आहे। हुन सां हुननि जो मन भी ख़ुशि रहंदो। कार्यस्थल ते धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि, त अॼु जो ॾींहुं हुननि जे लाइ तमामु सुख सां गुज़रंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे हिसाब किताब में ऐं पंहिंजे ख़र्चनि ते तमामु ध्यानु ॾियणो आहे, न त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठा आहिनि। अॼु मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। स्वास्थ्य तव्हांजो ठीकु ई रहंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु भाग्य कार्यस्थल ते पूरो साथ ॾींदो, पर हुननि खे पंहिंजे वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॻाल्हाइणो आहे, न त कंहिंसां वाद विवाद या मतभेद थियण जी या अपमान थियण जी भी आशंका आहे। तव्हांजो स्वास्थ्य तमामु उत्तम रहंदो। अॼु कंहिं ज़रूरतमंद खे कुछ न कुछ दान करण या भगवान शिव जी पूजा करण तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु कोई भी वॾो इन्वेस्टमेंट अवॉइड करणो आहे।
थी सघे त अॼु जो ॾींहुं शांतीअ सां कटणो आहे, हिसाब किताब में थोरो ध्यानु ॾियणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। तव्हांजो स्वास्थ्य बाक़ी तमामु सुठो रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। अचो त ॾिसूं छा आहे अॼु जे ज्ञान जे पिटारे में। दुर्गा चालीसा जा बेनिफिट्स त अॼु जे एपिसोड में ॿुधाईंदासीं। तव्हां नित्य दुर्गा चालीसा जो पाठ कंदव त हुन सां तव्हांखे छा छा प्राप्त थींदो। त सभिनीनि खां पहिरियों त दुर्गा चालीसा जो नित्य पाठ करणु खपे। ख़ासि करे जुमे जे ॾींहुं पाठ करण या मंगल जे ॾींहुं पाठ करण अति लाभदायक चयो वियो आहे। हिन जो नित्य पाठ करण सां या दुर्गा चालीसा जो जाप करण सां तव्हांजो ध्यान ऐं ज्ञान में वाधारो थींदो आहे। बुरा सपना अगरि कंहिंखे ईंदा हुजनि त दुर्गा चालीसा जो नित्य जाप करण सां हुन जो बि ख़ात्मो थी वेंदो आहे। नित्य ही दुर्गा पाठ करण ऐं दुर्गा चालीसा जो जाप करण सां अगरि कोई हानि थियण वारी हूंदी आहे, धन जी या जान जी हानि थियण वारी हूंदी आहे, माता सदा ही हुन भक्त जी रक्षा कंदी आहे जेको माण्हू नित्य ही श्रद्धा ऐं विश्वास रखी करे दुर्गा चालीसा जो पाठ कंदो आहे। छो त अंत में चवंदा आहिनि, देवी दास शरण निज जानी करहु कृपा जगदम्बा भवानी। त जगदम्बे माता जी, दुर्गा माता जी सदा ही कृपा ऐं आशीर्वाद हुन माण्हूअ जे मथां बरसंदी आहे जेको नित्य ही दुर्गा पाठ जो, दुर्गा चालीसा जो जाप कंदो आहे। अचो त ॾिसूं छा आहे अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे रमेश लाल जी जो, जेके मुंबई महाराष्ट्र जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि परिवार में जाम अशांति रहंदी आहे। त रमेश लाल जी, तव्हांजे कुंडली जे हिसाब सां तव्हांखे घर में वेही करे या कंहिं तीर्थ स्थान ते वञी करे राहु शांति जी पूजा कराइण खपे या राहु सां रिलेटेड कोई ना कोई उपाय नित्य ही करणु खपे। तेसि ताईं तव्हां हर मंडे शिवलिंग ते वञी करे 5 लौंग चाढ़े अचो त धीरे धीरे राहु जो जेको बुरो प्रभाव आहे उहो घटिजी वेंदो ऐं परिवार में ऐं घर में सुख शांति जो वास थींदो। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।